अवां ख़बर शेयर कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। करोंडी में पसंद पड़ने बाद वापस करायल नारी भाव हथां गोलियों हणी क़त्ल कई वई आहे। अहम ख़बर आहे। अवां शेयर कंदासीं। ॻोठ रांझो ख़ान मशहूरी में सज्जाद मशहूरी भेड़ जिनसारा के क़त्ल करे छॾियो आहे। अवां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। करोंडी खां पसंद जे पड़े बाद वापस करायल नारी भाव हथां गोलियों हणी क़त्ल कई वई। अवां ख़बर शेयर कंदासीं। ॻोठ रांझो ख़ान मशहूरी में सज्जाद मशहूरी भेड़ जिनसारा के क़त्ल करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं अली हबीब रतड़ खां। जी अली हबीब, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, करोंडी वेझो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। भाउ वतन नौजवान भेण क़त्ल की वई है। अखिरी तारीख़ है ॻोठ है रांझो खान मशहूरी जंहिंमें नौजवान सजाद मशहूरी पंहिंजी नौजवान भेण जिनसारा जे पिस्तौल जा फायर करे क़त्ल कियो आहे। लाश के ज़ब्ती कार्रवाई जे लाइ रूरल हेल्थ सेंटर फैज़गंज मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त कातिल खे पकड़े पुलिस हवाले कयो वियो आहे। जॾहिं त ज़रियनि वटां इहो मालूम थियो आहे त मक़तूला नारीअ खे कुझु ॾींहं अॻु पसंदि जे पण जे लाइ ॿाहिरि घरां निकिती हुई, जंहिंखे राजौरी बाद वापसि करायो वियो, जंहिंजो अॼु क़त्ल कयो वियो आहे। जी मेहरबानी अवां जी।